नाज़रीन अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर जी आगाही ॾींदा हलूं त घोसपुर भरिसां ॻोठ रहिस कालू ख़ान भयो वटां ॻोठ सैफल मीराणी रहवासी ॿ नौजवान जेके मच्छी जे फार्म ते सुतल हुआ नामालूम हथियारबंद ॿिन्ही नौजवाननि खे अगवा करे विया आहिनि। इन हवाले सां असां तफ़सीली आगाही लाइ राब्तो कयो आहे घोसपुर जे सीनियर सहाफ़ी नारायण नाज़ सां। जी नारायण नाज़, ई जेको वाक़ियो पेश आयो आहे हथियारबंदनि पारां ॿिनि नौजवाननि खे अगवा कयो वियो आहे, इन हवाले सां JTN वेब न्यूज़ जे व्यूवर्स खे तफ़सीली आगाह कंदा। जेको आहे घोसपुर भरिसां बी सेक्शन थाणे कंदकोट जी हद जो ॻोठ आहे सैफल मीराणी, जितां जा इहे ॿ ॼणा ॿई ॿाहिरि रहवासी आहिनि। 20 सालनि जो इरफान ऐं 18 सालनि जो फाइक मीराणी, इहे बली उर्फ़ महबूब मीराणी जेको आहे पोरे था हुनजा पुट आहिनि। इहे ॿिन्ही जेको आहे हिननि जे वालदेन जेको आहे पंहिंजे वालिद साहिबु ॻोठ रहिस कालू ख़ान भयो में मच्छी जो फार्म ठीके ते खयूं, जिते ॿई ॼणा जेको आहे राति जो चौकीदारी करनि पिया। अॼु सुबुह जो जॾहिं घर वारा उनखे चांहि ॾियणु विया त ॿई ॼणा पंहिंजी जाइ ते मौजूदु कोन हुआ ऐं जंहिं बात ॻोल्हा कई वई ऐं पुछा कई वई त मालूम थियो जेका ॿई नौजवान जेका गाइब आहे नमूने, जंहिंजे करे वारसनि खे शक आहे त इहे मुबैना तौर ते अगवा थी विया आहिनि ऐं इन जा पेरा जेका आहे कचे तरफ़ वञनि पिया। वाक़े जी इतला बाद उन्हनि जेका आहे बी सेक्शन थाणे कंदकोट खे इतला कयो, जंहिं बाद पुलिस हींअर हुते पहुती आहे। मुंहिंजो हुनजे वालिद सां जेका आहे फ़ोन ते राब्तो थियो, हुन ॿुधायो त पुलिस हींअर पहुती आहे ऐं असां पुलिस सां गॾिजी करे जेको आहे पेरा खणी करे कचे तरफ़ वञूं पिया। ऐं अहिड़े वाक़े खां बाद जेको आहे घर में कोराम मची वियो आहे, हुनजे घर भाती ऐं जेका आहे रोज़गारो मची वियो आहे। ऐं तव्हांखे इहा बि ख़बर आहे त जेको आहे ज़िलो कश्मीर में जेका आहे गुज़िरियल कुझु महीननि खां वठी बदअमनी तमामु घणी वधी वई आहे। ऐं तव्हांखे इहो बि यादि हूंदो त तक़रीबन 10 ॾींहं अॻु में जेको आहे हथियारबंद अहिड़े ई ॿिए वाक़े में जेको आहे मच्छी जे फार्म ते सुतल अरबेलो ऐं बाबू जेको आहे ॾाण खे अगवा करे खणी विया, जंहिं बाद वारसनि जेको आहे एंड फाइव रोड ब्लॉक कयो ऐं पुलिस 2 ॾींहंनि जी मोहलत खां बाद जेका उनखे बाज़ियाब करायो हो। त हुन तमामु मुंहिंजी सूरत हाल कंहिं बि लिहाज़ खां तसली बख़्श न आहे। हथियारबंदनि 3 ॼणनि खे अगवा कयो, जंहिंमां हिकिड़ो भयो बिरादरी जो माण्हू हुयो नादिर भयो, जंहिंखे अॻिते वञी करे हुननि छॾे ॾिनो ऐं 2 नौजवान खे अगवा करे विया आहिनि। वाक़े जे अहिड़े वाक़े खां बाद जेको आहे तमामु घणी जेको आहे हिकिड़ी बेयकीनी वारी सूरत हाल जेका आहे वारसनि में छायल आहे ऐं वारस तमामु घणो परेशान आहिनि। जी वॾी महिरबानी नारायण नाज़ जी। नाज़रीन, नारायण नाज़ जो चवणु हो त 3 नौजवाननि खे अगवा कयो। हिकिड़ो नौजवान जेको नादिर भयो, हुनखे हथियारबंद रस्ते में छॾे 2 नौजवाननि इरफान मीराणी ऐं फाइक मीराणी खे अगवा करे खणी विया आहिनि। नौजवाननि जे घर में जेको आहे त उहो रोज़ ॾाढो मतलु आहे ऐं पुलिस पे इतला ते वाक़े वारे हंधि पहुती आहे। पुलिस ऐं वारसनि पारां जेको आहे त हथियारबंदनि जा पेरा खयां पिया वञनि।